नाज़रीन, सिंध एक्सप्रेस न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं मेहड़ मां शान अली शेख जी, जिते पीपीपी अवामी पार्टी आहे। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन शहीद बीबी बेनज़ीर भुट्टो बहादुर नौजवान पुट बिलावल भुट्टो पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो। मुल्क खुशहाल थींदो। मेहड़ जे एमपीए ऐं अॻूणो सूबाई वज़ीर फयाज़ अली भुट्टो जी कोशिश सां मेहड़ तालुके में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वियो आहे। पीपी मुखालफ़नि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। अहिड़ो इज़हार पीपी ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी सरदार गुलाम दस्तगीर खान गुरोड़ पीपी अॻवान गुलाम सरवर खोसो जी ॾिनल चाह पार्टी में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त इमरान नियाज़ी मुल्क खे तबाह बर्बाद करे छॾियो। 500% महांगाई करे अवाम खे फाका कशी करण ते मजबूर कयो वियो आहे। गवर्नर राज कॾहिं न लॻंदो। आइन में साफ़ लिखियलु आहे, एमकेएम सिंध खे अलॻि करण जी ॻाल्हि जी मज़मत कयां थो, संदसि ख्वाब अधूरो रहिजी वेंदो। टांगा पार्टियुनि खे कुझु हासिल न थींदो। पीपी अवामी शहीदनि जी पार्टी आहे।